अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कंटेम्प्ट जी गूंज आने वारी साॻी हले थी पई। घणा माण्हू त दलील ॾियनि था त ठीकु आहे, कंटेम्प्ट कोन थींदो, सरकार जेको आहे उहो अध खां वधीक शयूं पूरियूं कयूं आहिनि, अस्पताल खणी वई, पोइ चलो ठीकु आहे पिम्स खणी वई, पोइ उहो चवे थी पई त बाबा हुते माण्हू जमा थियल हुया, उहो ॾिठो था त माण्हू जेको आहे उहो सोशल मीडिया ते कयो बि ऐं सभु कुझु इहे रीज़न्स मौजूदु आहिनि। अता कारर साहब बि हिनखे अहिड़ी रीज़न सां प्रोड्यूस कनि था पिया त भई असां त खणी पवंदा आहियूं शिफ़ा, पर शिफ़ा में ज़ाहिर आहे और माण्हू जमा थिया, सिक्योरिटी रीज़न सिक्योरिटी कंसर्न्स क्रिएट थी विया, हिन करे असां पिम्स खणी विया। पर हुन में हुयो त भई शिफ्टेड टू, त उहो शिफ्टेड टू त न थियो, पोइ चाहे पिम्स हुजे या चाहे कुझु बि हुजे, वापसि अॾियाला ऐं पोइ किथे न किथे हाणे ज़ाहिर आहे PTI हली वई आहे कंटेम्प्ट में। PTI त अॼु गौर खान साहब इहो बि चयो त भई कंटेम्प्ट थियण खां बहितर आहे सरकार जेको आहे उहा अॼु या सुभाणे इहो ई साॻियो पंहिंजो डिसीजन खे पंहिंजो नज़रसानी करे ऐं ॿीहर जेको आहे इमरान खान साहब खे हल शिफ़ा खणी वञे। बट लेट्स सी हाणे छा थो थिए। हाणे सरकार सलमान कमराजा साहब त चवनि था त भई 2-3 ॾींहं त लॻंदा ज़ाहिर आहे, ईअं त हाणे कंटेम्प्ट कोन ॿुधंदी सुप्रीम कोर्ट। ॾिसो हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि न, हिकिड़ी ॻाल्हियूं आहिनि त जेके लीगल मामला आहिनि त तौहीन थी आहे अदालत जे हुकुम जी या न थी आहे। आम माण्हू तव्हां किथे बि ॾिसी वठो, हू त हिकिड़ी सिधी ॻाल्हि सम्झे थो त अदालत हिकिड़ो हुकुम कयो, सुप्रीम कोर्ट हुकुम कयो त भई हमरा खे अलशिफ़ा अस्पताल खणी वञो ऐं पोइ ईंदड़ सुनवाई ते वधीक आर्ग्यूमेंट थींदा। हाणे ऑर्डर त तमामु स्पेसिफिक बिल्कुलु चिटो हो न, चिटो त अलशिफ़ा खणी वञो। हाणे सरकार भले चवंदी रहे त हुते माण्हुनि जा जथा मौजूदु आहे, माण्हुनि जे जथनि खे लठियूं हणी बजाए छॾियो आहे, न माण्हू गुम करे छॾिया हूअं ई। बहरहाल आउं चवां थो त इहो कहिड़ो, यानी सुभाणे सुप्रीम कोर्ट जो को बि फ़ैसिलो ते अमल न करे सुप्रीम हुकूमत ऐं चए त सही त माण्हू गॾु थी विया एडमिनिस्ट्रेटिव रीज़न्स ॾेई त इहो को आर्ग्यूमेंट न आहे। लेकिन सोमू चए पई त आम माण्हू खां वेंदे ख़ुदि वकील बिरादरी, लाहौर हाई कोर्ट हुजे, पाकिस्तान बार काउंसिल हुजे, इहे सभु चवनि पिया त डिसरिगार्ड कयो पियो वञे। यानी ॿिए लफ़्ज़नि में तव्हां हुकुम अदूली कई आहे, हुकुम अदूली जो सोलो मतिलबु हूंदो आहे तौहीन, कंटेम्प्ट कोर्ट जी लैंग्वेज में। ठीकु आहे। हाणे तौहीन अदालत केस सिर्फ़ु जेको चीफ कमिश्नर आहे इस्लामाबाद जो, जेको इंतिज़ामी सरबराह आहे, उन ते लॻे थी या मथे ताईं वञे थी, वेंदे प्राइम मिनिस्टर ताईं, इहो त अदालत सगोरी जो इस्तिकाक आहे। सो इन खे त पाण जीअं राजा सलमान चयो त भई 1-2 ॾींहंनि में सुप्रीम कोर्ट ॿुधंदी त पाण बि ॿुधी वठंदासीं त सुप्रीम कोर्ट बरहमी जो इज़हार करे थी, पोइ हिकिड़ो दफ़ो वॉर्निंग ॾेई चए थी त हाणे खणी वञो, न त हीअं करे छॾींदा, उहो त हाणे अदालत सगोरी जो इस्तिकाक आहे। तंहिंजे करे घणे माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीउ वापसि शिफ़ा में शिफ्ट थी वेंदो अगरि अदालत इहो पंहिंजे ई ऑर्डर खे मञियो। ऐं ठीकु आहे, तौहीन जो ॾोहो न बि लॻायूं अगरि सरकार ते, त बि हिकिड़ी वॉर्निंग कॉल ॾेई ऐं वापसि तंहिंखां पोइ सरकार वटि को गुंजाइश न बचंदी त उहो चूं चराचा करे सघे ऐं हुनखे हुकुम जो ते अमल कराइणो पवंदो। हिकिड़ो जेको मंज़र आहे उहो ईअं बयानु कयो वञे थो। लेकिन हाणे इहे आहिनि लीगल पासा। ॿिए पासे ॾिसूं त हिन जो जेको इलीगल नथो चवां, पर हिन जो जेको सियासी पासो आहे, जेको लीगल कानूनी पासो हिकिड़े पासे आहे, लेकिन जेको उनजो सियासी पासो आहे, इमरान ख़ान सां मुख़्तलिफ़ धुरियुनि जी चपकलेश, ऐं पोइ दूरियूं, पोइ वेझड़ाए, पोइ डील और नो डील, इहे सभु ॻाल्हियूं हलनि थियूं। छाकाणि त सभिनी वटि सवाल इहो आहे त आख़िर हीअ ॻाल्हि हेसि ताईं पहुती कीअं, पोइ भले आख़िरी मिनट ते हिन खे रोकरायो कीअं। अपोज़िशन जा अॻवान चवनि था, महमूद अचकज़ई वारा ॿिया टिया, त भई को अहिड़ो माण्हू आहे, गौर खान साहब चए थो, बैरिस्टर गौर चए थो त कुझु फ़र्दनि खे इहा ॻाल्हि जेका ठही रही उनखे फिटारो कयो अथनि, कंहिं रोकियो आहे। हाणे लेकिन सभिनी खे मतिलबु मुकमल तरह पाकिस्तान में कॉन्सेप्ट क्लियर आहे त मामिलो शहबाज़ हुकूमत जो सिर्फ़ु न आहे। जी हा, अगरि को मामलात हल थियणा बि आहिनि त ख़ान ऐं सघारी क़ुवतूं, जंहिंखे पाण इस्टेब्लिशमेंट चऊं था, हुननि जे विच में आहिनि। उहे तय थींदा त कुझु थींदो, तय न थींदा त कुझु न थींदो। लेकिन असां वटि इहो रिवाजु हाणे गुज़िरियल 4-5 सालनि में बेपनाह वधी वियो आहे मीडिया में, त ज़रियनि वटां ख़बरूं ॾिबियूं आहिनि, उन्हनि जे ज़रियनि जा बयान हलाइबा आहिनि। जी हा, ज़रियनि वटां ख़बरूं त असां बि नंढा थी वॾा थियासीं, ज़रियनि वटां ख़बरूं ॾिबियूं, ज़राए जो हीअ, लेकिन ज़रियनि जी 5 कॉलम लीड न लॻंदी। अॼु उर्दू अख़बार में 5 कॉलम लीड लॻल आहे, हिकिड़े अहम ज़रिए का बयान, लफ़्ज़ लिखियल आहे अहम ज़रिए का बयान।
अहम ज़रिया बयान कैसे जारी करेगा, और आप उसको 5 कॉलम में मतलब 5 कॉलम में तव्हां हणंदो, हुन में लिखियल आहे त इमरान खान के डील या ढील देने का कोई सवाल नहीं पैदा होता या नहीं दी जाएगी। सो हाणे असीं छा सम्झूं, ये अहम ज़रियो केरु आहे? छा इहो अहम ज़रियो शहबाज सरकार आहे? अगरि शहबाज सरकार आहे त हुनजो ई अता तारड़ जेको आहे इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे, उहो बयान जारी करे वठे, पोइ ज़रियो त न थियो इहो, उहो त चई बि चुको आहे। उहो जेको अक्सर चवंदो बि रहंदो आहे भई अहम ज़रिया अगरि शहबाज शरीफ़ साहब आहे, पाण जी चई सिविल रोज़ बयान ॾेई सघे थो, ट्विटर ते बयान लिखी सघे थो, बिल्कुलु। त माना हिन मां तासुर इहो वठिजे त अहम ज़रिया सिविलियन साइड जो न आहे। तॾहिं त ईअं लॻायो वियो आहे, अख़बार बि अंसार अब्बासी साहब जेके अक्सर अहिड़ा अहम ज़रियनि जा बयान जारी कंदा आहिनि, रिपोर्टर जेके आहिनि, उहे चवनि था अहम ज़रियनि जो बयान आहे त डील या ढील नहीं दी जाएगी। इहो हिनमहिल बयान ॾियारण जी छा ज़ाहिर आहे मैसेज आहे त भई जेके असांजी सगारी मुक़्तदरा आहे, जंहिंखे अॼुकल्ह उर्दू चैनल्स में चयो वञे पियो, मुक़्तदरा जेको आहे उहो इमरान ख़ान खे न डील ॾियणु चाहे थी न ढील ॾियणु चाहे थी। सो अगरि हिन बयान खे पाण मनो वन सही सम्झी वठूं की हक़ीक़त पोइ त ॻाल्हि ई ख़तमु थी वई, पोइ इहा सॼी एपिसोड छो थी? पोइ सॼी एपिसोड छो? सवाल त पोइ सभु खां पहिरियों इहो थियो। सो आउं सम्झां थो त कई जॻहियुनि ते सभु कोई हिकु पेज ते न आहे, जी हा। हिन में डबली में डबली थिए पई। जेको बिलावल भुट्टो ज़रदारी बार बार हिकिड़ो तानो ॾिए पियो प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ के कि आपके करीबी साथी आपको सही धोखा दे रहे हैं या मिसलीड कर रहे हैं, तो माना डबली में डबली आहे न। यानी हू इहो इशारो ॾिए पियो तव्हांजी पंहिंजी फैमिली में ई मसइलो आहे, मतिलबु मरियम नवाज़ ॾे इशारो पियो करे न बिलावल भुट्टो ज़रदारी, नालो नथो खणे, या नवाज़ शरीफ कैंप जो ॻाल्हि पियो करे। त ईअं मूंखे लॻे थो त डबली में डबलियूं आहिनि, ऐं कुझु शयुनि खे कुझु माण्हू हिकिड़ी मैनेज करे रहिया आहिनि त कंहिं सूरत ख़ान ऐं असांजी मुक़्तदरा जेका तमामु सख़्तगीर मौक़ुफ़ रखियो वेठा हुआ हिन महिल ताईं। ख़ान बि चए पियो त नथिंग डूइंग, आउं नथो मञा कंहिं ॻाल्हि खे, हू बि चवनि पिया ढील या ढील नहीं देंगे। त कुझु धुरियूं माहौल अहिड़ो ज़रूरु चाहिनि पियूं त भला ॻाल्हियूं भला डील न बि थिए, त डील करण खां पहिरीं जेको प्री डील जेको माहौल जोड़बो आहे उहो त घटि में घटि अचे न, उहो जोड़ियो ऐं हिकिड़ी सीरियस कोशिश कयूं। मिसाल जेको पाण तव्हांखे यादि हो ॿ टे ॾींहं पहिरीं बि डिस्कस कयो पियो त भई उनखे अलशिफ़ा में सरकार प्राइवेट अस्पताल में त को टीवी हूंदो, को दोस्त संगत साथ मिलंदा, हे थींदो हो थींदो, को माहौल जुड़ंदो। हू बि ख़ान बि हिकु 3 सालनि 3.5 सालनि खां अंदरि आहे, उनजो बि को थोरो माइंड फ्रेश थींदो ऐं वरी हिकिड़ी कोशिश कजे त मामलात बहितर थी वञनि। छाकाणि त मुल्क में ही जेतिरी अफ़रा तफ़री आहे ऐं जेतिरी शयूं जेके आहिनि उहो हिकिड़ी बेयकीनी आहे, उनमें को ठापुर अचे। उहा अटैम्प्ट अगरि मुंहिंजो ओपिनियन इहो आहे त उहो अटैम्प्ट जेको थियो पियो उनखे सबटाश कयो वियो। बहाना भले ॾियनि त अलशिफ़ा जे ॿाहिरि जथा बि ठलो आहे, ही थियलो, जथनि खे अहिड़ो कुटीन आहे जेको अगरि नियत हुजे न हुते खणी, ऐं हुते कुझु अख में इंजेक्शन लॻायूं, बुखार ॾिठऊं ऐं पोइ चऊं त ठीकु आहे तूं घर बसि कयो बि सिर्फ़ु बुखार बि न, बीपी चेक कयो अथऊं, उहो जीअं पाण वटि थींदो आहे, वञिबो आहे बाबा बुखार वुखार ॾिठो, दिलि जी धड़कन ॿुधी चई ओके आई, तूं बाबा ठीकु लॻो पियो, ब्लड प्रेशर ठीकु आहे तुंहिंजो, नो टेस्ट, ठीकु आहे। हाणे इहा ॻाल्हि जेका आहे आउं सम्झां थो त हीअ सबटाच थी आहे। इहा जंहिं बि कोशिशि कई पिए, जिन्हनि बि माण्हुनि या कुवतनि इहा कोशिशि कई पिए त को प्री डील माहौल ठाहिजे, उनखे सबटाच कयो वियो आहे। लेकिन थिए छा पियो, सिचुएशन हिकिड़ी वक़्त में जॾहिं WBW ऑपरेट करे रही हूंदी, व्हील्स अमंग व्हील्स हुजनि था ऐं मुख़्तलिफ़ माण्हू पंहिंजी सोच हलाए रहिया हुजनि था, त तव्हां ॾिसो त शयूं आस्ते आस्ते, आउं नथो चाहियां ही कोई स्क्रिप्ट जो नतीजो आहे, प्लीज़ डोंट टेक मी रॉन्ग, आउं नथो चाहियां त ही को स्क्रिप्टेड आहे सॼो मामिलो, लेकिन ही हिकिड़े पासे ही सॼो पाण खे लका नज़र अचे पियो। ख़्याल हावी ख़्याल इहो आहे त सुप्रीम कोर्ट
मां शायदि इहो वापसि ऑर्डर साॻियो ई अची वेंदो ऐं पोइ हिननि वटि चॉइस न बचंदी त अगरि इहो किथे कोई इम्प्रेशन बि टको पैसो क्रिएट थियो त हिकु डील आहे चवंदा ॾिसो न सुप्रीम कोर्ट हाणे सुप्रीम कोर्ट कयो आहे असां हीअ डील वील न आहे हीअ सभु कुझु ठीकु थी ॿिए पासे जेको JUI ऐं अपोज़िशन वारा पार्लियामेंट जे हद ताईं गॾिजनि पिया ऐं मौक़ुफ़ इहो ई आहे त ऐसे तो मुल्क नहीं चलेगा जी हाँ सूबनि जी ॻाल्हि खे बि रद्द करे छॾियो चयो त घर को आग लगी हुई और आप घर का बंटवारा करने लगे उहा ॻाल्हि बि हिकिड़े पासे थी वई ओचितो नोटिफिकेशन जारी थिए थो त रावलपिंडी खे जी हाँ आर्टिकल 245 जे तहत जी हाँ पाक आर्मी जे हवाले कयो वञे थो जी हाँ आर्टिकल 245 जे तहत फ़ौज घुराई वेंदी आहे इन द एड ऑफ सिविल एडमिनिस्ट्रेशन उनजी मदद लाइ घुराई वेंदी आहे पर हू कर्फ्यूज़ लॻंदा आहिनि को अहिड़ी का ख़तरनाक सूरत पैदा थी वञे रावलपिंडी में एॾी का ॿोॾ बि कोन आई आहे जेके हल्की फुल्की आई हुई बरसाति आई हुई वो तो लाहौर में हिन खां वधीक आई इस्लामाबाद में आई पिंडी खे हवाले कयो ऐं उहो बि 6 महीननि ताईं स्ट्रेंज ॻाल्हि आहे न छाकाणि त 27 सेप्टेम्बर ते आउं नथो चवां छाकाणि मूंखे ख़बर न आहे छो कई वई आहे पर आउं हिकिड़ी ॻाल्हियुनि खे तव्हांखे पीसिस जोड़ण जी कोशिशि कयां पियो पाण बि सम्झण जी कोशिशि कयां पियो थिए थो सुहेल आफ़रीदी जेको मुबैना तौर ते जंहिंजी मोहसिन नक़वी सां मुलाक़ातूं बि थियूं आहिनि ऐं हाणे हिक ॿिए सां हिकिड़े ताल्लुक़ में बि जुड़ी विया मतिलबु वर्किंग रिलेशन ठाहिण जी कोशिशि पिया कनि मोहसिन नक़वी केरु मोहसिन नक़वी कंहिंजी नुमाइंदगी करे थो उहो पाण सभिनी खे ख़बर आहे त उहो मोहसिन नक़वी ऐं सुहेल आफ़रीदी जंहिंखे अमीन गंडापुर जी जॻह हटाए करे इमरान ख़ान रखियो त हीअ अमीन गंडापुर जेको आहे घणो मोहसिन नक़वी ऐं इस्टाब्लिशमेंट जे वेझो थी वियो आहे त हीअ सख़्तु गीर माण्हू वठी थो अचां इहो हाणे मोहसिन नक़वी सां बि ताल्लुक़ में आहे तस्वीरूं एलिज्ड तस्वीरूं मुलाक़ात जूं ख़ुदा ख़बर सही आहिनि न आहिनि उहे बि लीक थी वियूं आहिनि हू मोहसिन चए थो अॼु उते अलाए किथे हंगू में अलाए कहिड़े इलाइक़े में चए थो त 40 लाख लोग हम 27 सितंबर को लेके जाएंगे स्ट्रीट मूवमेंट मूं शुरू करे छॾी आहे सो ज़ाहिर आहे अगरि इस्लामाबाद जे लॉन्ग मार्च कंदो त मुंहिंजी जोग्राफी तव्हां करेक्ट कजो ईंदो त पिंडी जे थ्रू ई न डायरेक्ट त इस्लामाबाद नथो अची सघे सिचुएशन ठीकु आहे अच्छा हाणे हिन सॼी ॻाल्हि जे विच में ॻाल्हियूं इहे हलनि थियूं त भई अपोज़िशन हाणे मौलाना फज़ल रहमान बि अची वियो आहे जंहिंजो मुंहिंजो मामिलो PTI वारो न आहे हू पीपल्स पार्टी ऐं PTI जे विच में बि को बफर जो रोल प्ले करे सघे थो को विच में बफर जो रोल प्ले करे सघे थो त सॼी ऑल इज़ नॉट वेल ऐं सिर्फ़ु ही तव्हांखे टुकड़ियूं जोड़े तव्हांखे अगरि हिकिड़ी मंज़रकशी कयो त शयूं त हाणे तकड़ियूं थियनि पियूं पोइ किथे अचूं था पिया कॉलम ॾिठो इंट्रस्टिंग आहे ज़ाहिर में घणा सवाल उभरनि था पिया गुलाम अहमद ख़ासि कली नवाब शर्मा जी ख़ासि कली साहब छा चवणु चाहींदा साईं पहिरां त मुंहिंजो तव्हांखे काइद पार्टी फलाम यात्रदाद तोखे कलाम पहिरीं ॻाल्हि आहे त यात्रदाद अर्ज़ु इहो आहे त इमरान ख़ान खे पंहिंजो हिन में अध्या खां हिनखे इहो रेफरेंस बाबा हिनखे छपाखाना अस्पताल में इलाजु करायो हाणे उन ते बि अमल न थियो हाणे मूंखे तव्हां इहा ॻाल्हि ॿुधायोसि जेकी अदलिया आहे जेकर उन ते इल्ताफ़ जी तक़ाज़ा न थींदी त आम माण्हू खे कहिड़ी शइ मिलंदी जॾहिं अदलिया हिनखे हर शइ ॾिसी रेफरेंस बाबा हिनखे पंहिंजो खाते में रखो हिन जो इलाजु थिए हाणे तमामु जेको अर्ज़ु ॿुधो अथई असां चासी माण्हू न आहियूं पर इहा ॻाल्हि असां कंदासीं पहिरां ॻाल्हि न कंदासीं पर हींअर असां कंदासीं पहिरीं ॻाल्हि आहे त जेकर अता तारण आहे अता तारण खे उहो असांखे चङी तरह यादि आहे जॾहिं टाइम नवाज़ शरीफ़ जो टाइम थियो इमरान ख़ान हुनखे इस्पताल में दाख़िल करायो ऐं हुनखे मिनतू करे हिनखे गॾु ॿिए मुल्क में हिनखे मोकिले छॾियो ऐं उहो सियासी माण्हू आहे हुनखे कैदी थो चए त बाबा इमरान ख़ान कैदी आहे ॿियो हिकिड़ो अर्ज़ु इहो त साईं नईम रहमान जेको आहे पंहिंजो जमात इस्लामी वारो यका इहो धरणो हणे थो इहो पेट्रोल 3-4 रुपया डेली वधनि था हाणे तव्हां मूंखे ॿुधायो तो 40 रुपया किलो वठो आहे साईं असां त ॾाढा बेज़ार थिया आहियूं असां ख़ुदकुशी करण जे लाइ तयारु थिया आहियूं साईं खे तुरंत ते रोशनी की महिरबानी जी ठीकु साईं बेबी कॉलन सालार सियाद जैकबाबाद ना जी सियाद साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं अली कारी साहब खां सवाल हुयो जी जी
साईं सवाल इहो आहे त पंहिंजो हिन वक़्तु मुल्क जी जेका सूरत आहे उनजी अलीकाजी साहब कीअं था ॾिसनि ऐं पंहिंजो जेका हलंदड़ हुकूमत आहे उहा मुदो पूरो करे सघंदी या न? जी ठीकु साईं। आसिफ सर तव्हां ॿ ॻाल्हियूं कयूं, पेट्रोल रोज़ वधे पियो ऐं जमात इस्लामी वारनि धारणो हयल आहे ऐं इमरान ख़ान जो मामिलो तव्हां ॿुधायो, उहो सभु ॻाल्हि त तव्हां पाण करे वियो त वधीक रोशनी आउं कड़ी विझां। बिल्कुलु ईअं आहे जीअं तव्हां बयानु करे वियो सॼी ॻाल्हि खे। ऐं सियाल साहिबु मुल्की सूरत हाल ते तव्हां ॻाल्हायां पियो, बाक़ी हुकूमत ॿुधो कंदी न कंदी से नजूमी न आहियां, पर इहे जेके हालात आहिनि लगता तो नहीं है, लगता तो नहीं है पावे होवे पावे चल जाए, पर मुश्किल है कंपनी, लेकिन बहरहाल नजूमी ॿुधाए सघे थो सही। कॉल साईं जावेद समूह नगर पार्क मां। जी समूह साहब छा चवंदा? साईं जुलाई जी 31 तारीख़ ते 1 तारीख़ थर पार्कर में सिर्फ़ु हिकिड़ी बरसाति पई, पर मीडिया ऐं सोशल मीडिया ते हुनखे ईअं प्रोजेक्ट कयो वियो ॼण जेको आहे सम्झायूं त थर पार्कर जेको आहे उन हिकिड़ी बरसाति जे करे बाग बारां थी वेंदी, पर उन खां पोइ पूरो अगस्त महीनो बरसाति न पई आहे, जंहिंजे करे फसल गाह मुकमल तौर ते तबाह थी रहिया आहिनि। अञा बि जेकॾहिं ईंदड़ 10 ॾींहंनि ताईं बरसाति नथी पए त चौपाए माल बुखनि में मरणु शुरू थी वेंदो। उन लाइ गवर्नमेंट खे हींअर ई का हिकमत अमली जोड़णु खपे, जेकर न जोड़ियो त सूरत हाल जेको आहे इंतिहाई गंभीर थी वेंदो। ठीकु आहे साईं। सही समूह साहिबु मुंहिंजो ख़्यालु आहे त हुकूमत में वेठल माण्हू जेके आहिनि, अगरि हुननि खे को रिलीफ ॾियणो आहे थर खे या आफ़त सता आहे जेको बि अक्सर माज़ी में बि थींदो रहियो, उहो को सोशल मीडिया जी क्लिप ॾिसी त फ़ैसिलो न करणु खपे। उते तव्हांजो डिप्टी कमिश्नर वेठो हलाए, उते असिस्टेंट कमिश्नर्स हूंदा, मुख़्तियारकार हूंदा, हू जेके ग्राउंड रियलिटी आहे त हिकिड़ी बरसाति सां कुझु कोन्ह थींदो, हिकु बीजी हुजे, बीजी थर में शायदि थरी में उहो यादि पए त ईअं चइबो आहे त उहो छा हाणे सोशल मीडिया जी क्लिप ॾिसी थर पार करण लाइ को फ़ैसिलो कंदा छा? आई थिंक कि उनखे ग्राउंड ते ई रेवेन्यू जा ऑफिसर्स वेठल आहिनि, उहो ॿुधाईंदा त फसल थिया न थिया, केतिरा थिया, केतिरो उते टैक्स रिलीफ ॾियणु खपे या आफ़त सटियल करार ॾियणु खपे न करणु ॾियणु खपे, उहो त रेवेन्यू वारनि जो कमु आहे। मुंहिंजो न ख़्यालु त ई थियणु खपे त मीडिया ते हिकिड़ी ख़बर ॾिठी सी चारि टूरिस्ट घुमणु फिरणु पहुची विया थर ते, तंहिंजे करे थर ख़ुशहाल थी वियो आहे, ईअं त थियणु त न खपे। कॉल साईं मोहम्मद मुराद चाचड़ कंकोट मां। जी चाचड़ साहब छा चवंदा? साईं तव्हांखे अलीकाज़ साहिब सलाम। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहे इदारा चवनि था सूबा तोड़ियो त टोड़नि जा न थो थियनि, पर ॻाल्हि इहा आहे त हिननि पाण इदारनि खे पाण बर्बादु था करनि। जॾहिं त इलेक्शन फ्री ऐं फेयर नथा कराइनि, लोकल बॉडी जूं इलेक्शन नथा कराइनि, हुकूमत पंहिंजा हाल ॾिसे अख़राजात वेंदा आहिनि वधाईंदा, रोज़मर्रा जे हिसाब सां वेंदा आहिनि पेट्रोल वधाईंदा, कहिड़े मुंहं सां माण्हुनि ॾे ईंदा, माण्हुनि सां ॻाल्हाईंदा, वोट वठंदा, हीअ सूबा जो वधाईंदा, हेतिरा सूबा थी वञनि, हुनजा ख़र्चे किथां आणींदा? इहे अख़राजात वरी न वधंदा। इन सूबनि जे वधाइण सां इहो त कोन्हे को मथे में जूआ अचनि त वार कुड़ाए छॾिजे, मथो कुड़ो कनि। ॻाल्हि इहा आहे त हुननि ते पंहिंजो दाब्तो हणनि, पाण इंटरफियर न करनि, तॾहिं फ्री फेयर करनि, इलेक्शन करणु ॾियनि। हाणे उहो ई मसइलो आहे, जे इमरान ख़ान खे तव्हां छॾियो, ॾिसो छो था पिया, तव्हांखे छॾियो, उहो कंहिं इलाजु करायो सही तरह, सियासी माण्हू आहे, सियासी माण्हू खे तव्हां हुन हिसाब सां ट्रीट कयो, या तव्हांखे जेको आहे वठी उन इस्पताल जूं लाइटूं बंदि लॻी पियूं, काई कोन्हे, माण्हू टार्चियूं मोबाइल ॿारे वञे हुनजो इलाजु था कनि, इहो कहिड़ो तरीक़ो आहे? इन ते ई अलीकाज़ साहिब खां वठिणो आहे तबसरो, महिरबानी। ठीकु साईं। ॿियो बि कॉलर आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवंदा? Thank you very much, Yasir sir. I just wanted to add on, जे साईं जिन ने फरमायो कि रावलपिंडी में 248 या शायद 242 जेको आहे एक्ट वो इन्वोक कयो वियो आहे, कंडीशंस जेके आहिनि उहे मतिलबु बहितर कोन रहियूं आहिनि, लॉ एंड ऑर्डर जो इशू आहे, वॉट एवर इट इज़, या जीअं तव्हां अर्लियर कमेंट्स ॾिना त इमरान ख़ान खे रिलीज़ कयो वियो, देन ही हैज़ बीन टेकन बैक टू प्रिज़न, त इहे सभु कंडीशंस इन शइ था इंडिकेट थियूं कनि त भई असांजो पॉलिटिकल एपिटाइट एतिरो कोन्हे जो इवन पार्लियामेंट कैन रन फॉर अ लॉन्ग टाइम, त छा असां वटि हिन जो पार्लियामेंट जो जेको टेन्योर आहे, इट कैन नॉट बी रिड्यूस लाइक इट मे बी रिड्यूस बाय 1 year, 4 साल जी मुद्दत कई वञे, ऐं उन तौर जीअं माण्हुनि खे वरी या अवाम खे मौक़ो मिले त दे मे गो फॉर इलेक्शंस वेरी सून, या उन्हनि खे हिकिड़ी डायरेक्शन मिले in 1 year's time they will go back to
elections, उन सां असांजी जेका political polarization आई, tensions they might be reduced, and people may get another chance, and political parties may get another chance to go back to the people and then ask from them that what really people of Pakistan are looking for. इन हवाले सां काज़ी साहब जो छा व्यू आहे त छा इलेक्शन जे लाइ मुद्दो पार्लियामेंट जो घटायो वञे, बार बार आवाम खे मौक़ो ॾिनो वञे that they may elect their own representatives, and a different story at how much people have got the freedom to go for it. Thank you very much. ठीकु साईं। साईं चाचड़ साहिबु सूबनि वारी ॻाल्हि त ॾिसो, हाणे माण्हू छा बि ॿोड़ हारीनि, कहिड़ा बि आर्ग्यूमेंट ॾियनि। अॼु मुस्तफ़ा कमाल साहिब खे ॿुधो पिए, धरती मेरी माँ है, वरी चयो अथसि। ऐं पर छा कयूं, अगरि घर में ॿार वधीक थी विया आहिनि, तंहिंजे करे पोइ चए तो धरती मेरी माँ है तो सारे सिंध का नाम फिर हम कराची, हैदराबाद, लाड़काना, नवाब शाह क्यों बोलते हैं। माना आऊं गंग रहिजी वञा थो त वरो को दानिशर आहे यार, ही छा आर्ग्यूमेंट छा थो ॾे। भाईजान जेको आहे मुस्तफ़ा कमाल साहब, इन ते छा ही दलील छा आहिनि। यानी हिकु कुटुंब में रहनि थो, मिसाल आऊं रहां, तव्हां, त फैमिली में सभिनी जा हिकिड़ा ई नाला रखी छॾिजनि। भाई नाला हुजनि था न, बट हू उन कुटुंब जो हिसो हुजे थो। वॉट डू यू मीन के वधीक कमरा ठाहे छॾियो। ठहियल आहिनि सभु, मतिलबु शहर जेके आहिनि बख़्शा आहिनि। ही शहर, ही डिस्ट्रिक्ट, ही सभु छा हूंदो आहे। तव्हां ज़ाहिर इहो चई नथा सघो न। दलील जॾहिं तव्हां वटि को मुनासिब दलील न हुजे। मुंहिंजी मां आहे लेकिन आउं घर विरहाङो कयां थो। वधीक कमरा ठाहिण हिकिड़ी सां मुराद छा आहे? मुराद इहा आहे त वधीक डिस्ट्रिक्ट ठाहे छॾियो। अगरि तव्हां सम्झो था त अञा, पर डिस्ट्रिक्ट ठाहिण सां बि अगरि ही को मसइले जो सिर्फ़ु इहो बि को अगरि हल हुजे हा, त कराची में हाणे 7 डिस्ट्रिक्ट्स आहिनि, पोइ कराची जी गवर्नेंस बहितर थी वञे हा न। मूंखे सम्झ नथो अचे त पोइ दलील खुटी पवनि था त पोइ माण्हू अहिड़ी दानिशवरी करे थो जेका अॼु ॿुधण लाइ मिली। सो चाचड़ साहिबु हाणे चवण लाइ त हाणे कुझु बि चवंदा रहनि, लेकिन आई थिंक कि अॼु बि हैदराबाद में बि मूं ॾिठो त कच्छ माण्हू निकिता आहिनि, तमामु घणा माण्हू निकिता आहिनि वहदत सिंध लाइ, सिंध एक्शन कमेटी जो। ॻाल्हि इहा न आहे त ही त ॾिसो, ही त अञा हिकिड़ा शुरूआती मामलात आहिनि। माण्हुनि में ॾाढी शदीद हिन ते कावड़ आहे। माण्हुनि खे कॾहिं कॾहिं ॾुख बि थिए थो त आख़िरी फिरीगिरी सिंध जे जेको, जंहिंखां सिंध खे हिकिड़ी ह्यूमिलेशन फील थिए, सिंध खे पंहिंजी हिकिड़ी तरीक़े सां इंसल्ट फील थिए, उहे ॻाल्हियूं छो थियूं छेड़ियूं वञनि। मतिलबु हज़ारे शयूं बर्दाश्त करे वेठा आहियूं न, पर कुझु शयुनि खे त भला छॾिजे न। त सिंध जा माण्हू हिन मामले ते, मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे त सॼे मुल्क में इहो मैसेज लाउड एंड क्लियर आहे त सिंध जा माण्हू त हिन ते को बि कॉम्प्रोमाइज़ करण लाइ तयारु न आहिनि। सो हाणे बाक़ी हाणे ज़ोर ज़बरदस्ती त हाणे उहो त ख़ुदा ख़बर। बाक़ी हा, उहा सही ॻाल्हि आहे त हुनजे अस्पताल में, तॾहिं त सरकारी अस्पताल में न पिया मोकिलिनि। सरकारी अस्पताल जी त हालत इहा हुई पिम्स में, एज़ बीन रिपोर्टेड, कि ख़ान जॾहिं पहुतो आहे त लाइट बि कोन हुई, त हुनखे बंदि कई अथऊं। अच्छा, बंदि करे छॾियो। पाण बंदि कई अथऊं, टॉर्च जे ज़रिए सॼी ॻाल्हियूं कई अथऊं, सभु कुझु कयो अथऊं। अच्छा, इलाज टॉर्च सां कयो अथऊं, इंजेक्शन में अख में टॉर्च हणी कई अथनि। बसि चवनि त लाइटूं पाण बंदि कयूं, धुप कयूं सॼो। सो मूं चयो त किथे तस्वीर न निकिरी अचे। किथे तस्वीर छा यार, नंढिड़ो लेवल आहे, चलियो यार छा चओ। सो बाक़ी आमिर साहब, तव्हां चयो त आवाम खे इहो मौक़ो मिले त हू टेन्योर घटि थिए। ऐं पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त आउं त पुराणो हिन ख़्याल जो हामी आहियां। 20 साल पहिरीं मूं आर्टिकल लिखियो त हिन जो टेन्योर घटि कयो वञे असेंबली जो। लेकिन जेको तव्हां बार बार चयो पियो आमिर साहब कि ताकी आवाम खे वरी मौक़ो मिले, से आवाम खे त वरी बि नथो मिले। मेन ॻाल्हि इहा आहे, पहिरीं ही मसइलो हल कजे। आउं एग्री कयां थो त 2.5 न 3 साल तव्हां कयो टेन्योर, पर आवाम खे जेन्युइन मौक़ो त ॾियो त जेको हू चाहिनि छा था। फॉर्म 47 जहिड़ा इलेक्शन कराइण त पोइ 5 साल में बि न करायो, बसि नोटिफिकेशन जारी करे छॾियो, ही खटे विया, ही हराए विया। इलेक्शन बि माण्हू खे ख़फ़ो छो था करायो। फ़क़ीला करण सॼाणी प्रकाशबा जी। सॼाणी साहब छा चाहींदा? सभु खां पहिरियों साईं खे तव्हां खे सलाम साईं। अॼु हिकिड़ो उर्दू चैनल ते ॿुधुमि त ख़बरनि खां पोइ वरी 5-7 ॼणा हिकिड़ा ईंदा आहिनि, हू ॿुधाईंदा आहिनि त नया छोटे सूबे नया पाकिस्तान, इहो
तव्हां बि को अहिड़ो प्रोग्राम शुरू कयो जिते असां बि पंहिंजे दिलि जी बाहि छॾियूं, हू त रुॻो चवंदा छोटे सूबे ऐं कंहिंजो काम अच्छा होगा, त असां बि हुननि खे त ॿुधायूं। हिकिड़ो त इहो, ॿियो जॾहिं मुल्क में फ़ौज हले न साईं, सम्झो हुकूमत वञण जी निशानी आहे। जॾहिं त असांजो बि तजुर्बो आहे त हुकूमत वञण जी निशानी आहे, त किथे गोड़ न थिए हुकूमत खे लाहींदा आहिनि न। ठीकु आहे साईं। असांजो प्रोग्राम सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि इहा आहे त ई भले उर्दू चैनल्स ते करे वठनि इहे प्रोग्राम, इन सां कहिड़ो फ़र्क़ु पए संजवाणी साहिबु। फ़र्क़ु सां मुराद इहो आहे त ही शइ माण्हुनि जी मर्ज़ी खां सवा करण जी कोशिशि कई वई, त पोइ हुन जा जेके रिपकशन्स आहिनि उन जी किथे न त किथे, अगरि सभई हुबुल वतन आहिनि त किथे न किथे त को गेज कंदा हूंदा न, किथे को असेसमेंट कंदा हूंदा, को जाइज़ो वठंदा हूंदा त सिंध जे माण्हुनि जी छा तासुरात आहिनि। को टी वी ते ॿुधी त कोन फ़ैसिलो कंदा हूंदा त अली काज़ी चए पियो टी वी ते या फलाणो चए पियो। ॻाल्हि इहा आहे त हेठि पल्स त ॾिसनि, हा करे वठनि, हा पल्स त वठनि, सिंध जे माण्हुनि जी थोरो नब्ज़ ते हथ रखी ॾिसनि, वठी वठनि, पर पल्स त वञा अंदाज़ो थींदो। त वरी इन ॻाल्हियुनि ते अचूं था पिया, बट द मैनेजमेंट जेका हले थी पई, गवर्नेंस जी जेका ॻाल्हि आहे, हीअ जेको असां पाण हाणे मलीर में ॾिसूं था पिया त ज़मीननि ते कब्ज़े जे हवाले सां, हाउ डज़ दैट, पंहिंजे ई हिकिड़ी हुकूमती जमात आहे, हुन जा MNAs आहिनि अगेंस्ट डॉक्टर आसिम, इल्ज़ाम हणंदा डॉक्टर आसिम इज़ अगेन पार्ट ऑफ दैट हुकूमती जमात एंड वेरी क्लोज टू सदर साहब। ॾिसो इहो मुंहिंजे लाइ बि स्ट्रेंज ॻाल्हि हुई त शायदि कोठनि ते इल्ज़ाम लॻाइनि त कब्ज़ा थियनि पिया, ही पियो थिए हू पियो थिए। ऐं ज़ाहिर ॿई MNAs आहिनि, जोखियो साहिबु ऐं बलोच साहिबु, उहो पीपल्स पार्टी जा आहिनि। ऐं ॻाल्हि इहा आहे त छो ज़रूरत महसूसु थी आहे, जॾहिं चवनि बि पिया त फरियाल टालपुर साहिबा बि ऐं मुराद अली शाह साहिबु बकौल जोखियो साहिब जे MNAs जे, त हू हिननि जे मौक़िफ़ सां सहमत आहिनि, त पोइ हिननि खे छो ज़रूरत महसूसु थी आहे त ही प्रेस कॉन्फ्रेंस कनि पिया। माना ॻाल्हि थोरी सवाई चढ़ी वई आहे न, पुलिस वुलिस उते वई आहे, ज़ातियूं त न थियणु खपनि। ऐं माण्हुनि खे एतिरो सोढ़ो न कजे जो माण्हू पोइ आख़िर में ईअं रिएक्ट कनि। सो आई होप कि हुते जे माण्हुनि सां, लोकल माण्हुनि सां ज़्यादती न थींदी, केर बि हुजे। मूंखे ख़बर न आहे त हीउ जेको इल्ज़ाम डॉक्टर आसिम ते हणनि पिया उहो इल्ज़ाम दुरुस्त आहिनि या न आहिनि, उहो त ज़ाहिर डॉक्टर आसिम पाण ॿुधाए सघंदो, लेकिन केरु बि करे पियो। पुलिस कीअं पंहिंजे मुंहुं चढ़ी आई हिकिड़े क़दीमी ॻोठ खे पटण लाइ? छो पुलिस आई आहे, किथां प्रेशर आयो आहे पुलिस ते? त SSP मलीर क्लेरिफाई करे, लेकिन न थियणु खपे, माण्हुनि सां ज़्यादती त न थियणु खपे। कॉलर सां शाज़ेब हसन मक्सी शहदाद कोट मां। जी मक्सी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम साईं। सर असां अली काज़ी साहिब खां हिकिड़ो रिक्वेस्ट कयूं था, सवाल कंदासीं त तव्हांजो शहदाद कोट जो MP अमीर नादर मक्सी, जंहिंजो तव्हांजो ताज़ो टाइम न्यूज़ में ख़बर हलियो आहे, त असां शहदाद कोट तबाह लॻो पियो आहे, न पाणी जी सहूलियत आहे, वाटर सप्लाई पाणी में बि गंदगी अचे थो। ऐं जेको मीर साहिबु चए थो तुंहिंजो ज़िम्मेवार चेयरमैन आहे फराई सजाद सूमरो साहिबु, फराई सजाद सूमरो साहिबु चए थो त मीर साहिबु छा कयो आहे शहदाद कोट जे लाइ, इन जो ज़िम्मेवार MP साहिबु आहे। हाणे इन ॿिन्हिनि जे ज़िद में असां जेके शहदाद कोट वासी आहियूं उहो दरबदर आहियूं, पाणी जे ढुक लाइ छिकूं था, न का शइ फैसिलिटी आहे न छा आहे। ऐं हीअ पाण में पिया कोन थियनि, ऐं उन्हनि जा जेके आहिनि इहे असां पिया भोॻियूं आवाम शहदाद कोट। असां शहदाद कोट खंडराट लॻो पियो आहे। हाणे जेको आहे त MP साहिबु चए थो हुनजी ज़िम्मेवारी आहे, चेयरमैन साहिबु चए थो हुनजी ज़िम्मेवारी। जी सही मक्सी साहिबु हुआ कॉल कई। सही, असां त आउं त तव्हां सां सहमत आहियां त ज़िम्मेवार अलिफ आहे या बे आहे। सो ही त मीर नादिर ख़ान मक्सी खे ऐं हू जेको चेयरमैन साहिबु आहे सूमरो साहिबु, छा नालो ॿुधायो? सजाद सूमरो। सजाद सूमरो साहिबु, जो पाण में तय करे वठनि त भला केर बि ज़िम्मेवार आहे या न आहे। इन सां त आम माण्हू त वीचारो हिन में लताड़जी वियो न विच में, त हुननि जे लाइ न पाणी आहे, न रोड, न रस्ता आहिनि। मीर नादिर ख़ान चए थो त हू पैसा ख़र्च नथो करे, हू कुझु चए थो, बहरहाल वॉट एवर, ऐं मूंखे लोकल मामला जी ख़बर न आहे, लेकिन हिन में हिकिड़ी सिर्फ़ु पॉज़िटिव ॻाल्हि आहे त हीउ जेको किथे किथे गठजोड़ हुजे थो, ऐं मूंखे अंदाज़ो आहे त शायदि हू चेयरमैन अलॻि कैंप जो हूंदो, पार्टी जे अंदरि बि त मामलात हुजनि था, पर जिथे जिथे सभु हिकिड़ी कैंप जा हुजनि था उते त इहो ॿुधण लाइ बि नथो मिले त आख़िर को अंदरां ई को ॻाल्हि करे त हिते घटि में घटि ॻाल्हायूं त सही।
हिकु ॿिए मतिलबु हाणे भले हू हुन ते इल्ज़ाम आणनि, लेकिन हिन सां माण्हुनि खे त कुझु हड़ हासिल न थींदो। माण्हुनि खे त इहो आहे त जेको बि ज़िम्मेवार आहे। ऐं ॿी ॻाल्हि त बहरहाल त ही को ॿी चेक एंड बैलेंस न आहे, एग्जैक्टली को अकाउंटेबिलिटी विद गवर्नमेंट त गवर्नमेंट हुजे थी। एग्जैक्टली हू न MPA सिर्फ़ु हिकिड़ो MPA सिर्फ़ु गवर्नमेंट त नथो हुजे, हिकिड़ो चेयरमैन बि सिर्फ़ु गवर्नमेंट नथो हुजे। त ओवरऑल प्रोविंशियल गवर्नमेंट खे ॾिसणु खपे न त ही जेको बि रीज़न्स आहिनि, डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे, इख़्तिलाफ़ आहिनि, छा बि आहिनि, माण्हू छो पिया उनमें शहदाद कोट जा माण्हू छो पिया भोगीन, इहो त गवर्नमेंट खे ॾिसणु खपे। पर डेवलपमेंट जी जेका साईं ॻाल्हि कई या जेका बि साईं जो हिकिड़ी इशू हो, जिथे डिफरेंसिस न आहिनि बि उते बि हाल साॻियो। त उते त ॻाल्हि बि ॿाहिरि नथी निकिरे, मुंहिंजो हिते घटि में घटि ॻाल्हि ॿाहिरि निकिती आहे। उते बि हाल साॻियो आहे। जहिड़े बि शहर हलिया वञो तव्हां सिंध में, तव्हां सदमी जो हाल तक़रीबन साॻियो ई मिलंदो जिथे किथे। ऐं पाण पंहिंजी ॻाल्हि ते मोटी अचो, पहिरियां थोरो इंटरनेशनली थोरी हिकिड़ी नंढी ख़बर रखी वठूं, ॾाढी इंट्रस्टिंग उभरी आई आहे त बांग्लादेश जो चांसिस उभरनि था पिया त भई बांग्लादेश जूं ॻाल्हियूं वञनि थी पियूं त बांग्लादेश शायदि सऊदी पाकिस्तान टर्की वारे डिफेंस पैक्ट में शामिलु थिए। ॾिसो ही सभु ॻाल्हियूं हलनि थियूं, बांग्लादेश बि आहे, इजिप्ट जी बि ॻाल्हियूं हलनि थियूं, जॉर्डन जी बि हलनि थियूं, इंडोनेशिया बि पहिरीं हिन लाइन में मौजूदु हो, हाणे ख़बर न आहे या न आहे। कल्ह UAE जॉइंट स्टेटमेंट ॾिनी आहे हिननि सां मिली करे, कंहिंजा बाक़ाया मुल्कनि सां मिली करे जॉइंट स्टेटमेंट ॾिनी अथई इसराइल जी सेटलमेंट जे ख़िलाफ़ु। ठीकु आहे। त ॻाल्हि इहा आहे त ही हिकिड़ी ग्रैंड अलाइंस ठहण जी हिकिड़ी ख़बरूं त हलनि थियूं, पर बांग्लादेश हिन हवाले सां वधीक पाकिस्तान फोकस्ड अगरि रहूं, पाकिस्तान फोकस अगरि रहूं त बांग्लादेश अगरि हिन अलाइंस में इतिहाद में अची वियो त पोइ वरी उहे साॻी ॻाल्हि थी वेंदी त इंडिया जे हू हुन पासे आहे ऐं असीं इंडिया जे हिन पासे आहियूं। सो उहो इंडिया लाइ वधीक ॻणती जो सबबु बणिबी। हींअर ताईं जेको अलाइंस थिए पियो उहो बि इंडिया लाइ अगरि पाकिस्तान जी लेंस सां ॾिसे त उनखे ॻणती हूंदी, लेकिन अगरि बांग्लादेश में हिन अलाइंस में हलियो वञे थो त हिकिड़े मुल्क ते हमले खे सभिनी मुल्कनि ते हमिलो तसवुरु कयो वेंदो। ऐं बहरहाल बांग्लादेश में बि हिकिड़ी स्टैंडिंग आर्मी त मौजूदु आहे, एयरफोर्स अथसि, सभु कुझु एयरफोर्स अथसि, हिकिड़ी प्रॉपर आर्मी मौजूदु आहे। ठीकु आहे, न्यूक्लियर मुल्क न आहे। सो ही हिकिड़ी अगरि ही अलाइंस ईअं वधंदो वञे थो त इहो इंडिया इज़राइल लाइ त प्रॉब्लमेटिक आहे ई आहे, पर इंडिया लाइ बि थींदो। ऐं ईरान खे बि हिन में हिन सां किथे न किथे अची एडजस्ट करिणो पवंदो। ईरान जेको शायदि तसवुरु ईअं अॻु में कयो पियो वियो त हिन जंग जे खटण खां पोइ ईरान सोलो फ्लाइट कंदो ऐं पंहिंजी हिकिड़ी इन्फ्लुएंस क्रिएट कंदो, उहो ओतिरो न रही सघंदो। ईरान खे बि हिन अलाइंस में देरि सवेर अचिणो पवंदो। ज़रा इलाही ईरान खे या उन्हनि सभिनी खे, पर सभु हिकु ॻाल्हि ॼण ज़रा इंटरनेशनली इहो वॾो हिकिड़ा मेजर वॾा फ़र्क़ु आहिनि। एंड कमिंग टू दैट के भई ट्रंप जेको वञे थो पियो ऐं जेका नई कांग्रेस अचे थी पई, विल मेक अ लॉट ऑफ डिफरेंसिस। उन्हनि जो परसेप्शन, उन्हनि जूं ॻाल्हियूं, त उन में पाकिस्तान जा माण्हू, पाकिस्तान जूं ॻाल्हियूं उभरी सघनि थियूं, सभु कुझु थी सघे थो। माना न जॾहिं मथे कुझु अञा ताईं का अहिड़ी शइ क्लीयरेंस नथी मिले त जिथे का सपोर्ट बेस क्रिएट थिए या का अहिड़ी शइ क्रिएट थिए, त पोइ जेके मुल्क जे अंदरि हालात फिरिया आहिनि, या जेका तव्हां शुरू में ॻाल्हि कई त मूवमेंट टुवर्ड्स अहिड़ी आहे त को डील जो माहौल त जोड़जे न घटि में घटि, त उहो रुकिजी त कोन सघंदो पोइ। हाणे अमेरिका में अञा कांग्रेस आई कोन्हे जेका एंटी ट्रंप हुजे, उहो ॾिसूं नवंबर में छा रिज़ल्ट अचे थो। पाकिस्तान जा मामला जेके आहिनि, ही ॾिसो कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके तरतीबवार हिकिड़े स्क्रिप्ट सां हलंदियूं आहिनि, कुझु शयूं तव्हांखे हालात मजबूर कंदा आहिनि। मिसाल इहो ई ख़ान, हिन लाइ जॾहिं शुरू में चयो वेंदो बाबा ही त फलाणी फलाणी शौक़ु अथसि, ही अथसि, ही त 15 ॾींहं बि जेल कोन काटे सघे, बिल्कुलु, त हिकिड़ो ख़्यालु हूंदो 15 ॾींहंनि खां 15 महीना थी विया, अड़े हे अमरात करे नथो, 3 साल खां मथे थी विया अथसि, त ज़ाहिर जिन्हनि वटि बि को बि प्लानिंग हुई, हिन माण्हू डिस्टर्ब करे छॾी। कॾहिं कॾहिं फ़र्ज़ु जेको आहे उहो कई सिचुएशन्स खे पंहिंजी हिकिड़ी जंहिं बि स्टैंड चओ, छा बि चओ, हुनजे करे डिस्टर्ब करे छॾे थो। ऐं ॿियनि, हाणे उहो ज़ाहिर TV ते नथा ॻाल्हाए सघूं, कुझु ॿिया फ़र्ज़ बि मुख़्तलिफ़ शयूं कनि था। त ॻाल्हि इहा आहे त ही जेको क्राइसिस क्रिएट थियो आहे, हिन जो नतीजो त निकिरणो आहे, बट ज़रूरी न आहे
त जीअं सोचियो या जंहिं बि थोरी घणी कची फिकी स्क्रिप्ट लिखी हूंदी त हुन स्क्रिप्ट जे मूजिबि को नतीजो निकिरे, इहो ज़रूरी न आहे। मतिलबु इहो चवणु त न न न न सिविलियन सेटअप जो ख़ात्मो मुमकिन ई कोन्हे, आउं नथो मञां। आउं चवां त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त न ईअं न थिए, लेकिन कॾहिं कॾहिं माण्हू फ़ैसिलो कंदो आहे त छा थियणु खपे, कॾहिं कॾहिं हालात फ़ैसिलो कंदा आहिनि त छा थिए थो। जी हा। सो पाकिस्तान में ही जेको पॉलिटिकल सिचुएशन आहे, इहे हालात हाणे लॻे थो त फ़ैसिलो कंदा, जी हा। ऐं कुझु बि थी सघे थो। उहो कुझु बि थी सघे थो। ठीकु आहे साहब, वरी मेहरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलाईंदड़ प्रोग्राम में। धन्यवाद।